वर्किंग कमेटी जो इजलास हो वो 2 बजे जो इजलास रखियो वो उन दोस्तनि मरकज़ी काबीना राति जो 8 बजे ताईं 8:30 बजे खां पोइ इजलास हलायो। हाणे इहे जेके राति जो फ़ैसिला थींदा आहिनि उहे डिक्टेटर तव्हां राति जो शब खून मारींदा आहिनि ऐं जेके साफ़ सुथरा फ़ैसिला थींदा आहिनि उहे ॾींहं जो कया वेंदा आहिनि। ऐं उन खां पोइ ॿियो वरी हाणे क़ौमी असेंबली या सूबाई असेंबली जो इजलास लाइ हले थो। असांजूं तक़रीरूं या असांजो मुख़ भरण न ॾिनो हुयो। असांजे जेके चूंडियल दोस्त हुआ कराची डिवीज़न जा उन दोस्तनि खे न ॻाल्हाइणो ॾिनो हुयो, पर जेके बि असांजा हिमायती दोस्त आहिनि उन्हनि उन्हनि दोस्त ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन हुआ। पोइ बि हिकिड़े पासे तव्हां चओ त सिंध जी तनज़ीम खे हिक था करियूं ऐं उस्तनि जा मसइला हल था करियूं त उन जे लाइ तव्हांखे सभिनी खे गॾाए खणी हलणो पवंदो। हाणे असांखे माना उते बावर करायो त तव्हांजी इजलास में हिते का बि हैसियत न आहे, जेको असां चाहींदासीं उहो कंदासीं। ऐं थियो बि ईअं आहे त माज़ी में हुननि हिकिड़ा हारायल उहिदेदारनि उनखे मुशावरत काउंसिल जो मेंबर कयो ऐं जेके चूंडियल असांजा उहिदेदार आहिनि उनखे हटाए पंहिंजा नोटिफिकेशन जारी कया विया गैर आइनी। हाणे कराची जा असांजे जेके दोस्त आहिनि ख़ासि करे तव्हां ॿुधाईंदो सिंध जो उस्ताद अख्तर नवाज़ कराची ज़िले जो सदर आहे ऐं उहो रिटायर ते थियो, रिटायरमेंट जो ऑर्डर न थियो, पर स्कूल तां हिकिड़ो ॾींहुं बि उहो रिलीव न थियो, न ई हुनजी पघार बंदि थी। असां चयो त बाबा अहिड़ा सिंध में काफ़ी सारा हींअर बि उहिदेदार आहिनि उन्हनि दोस्तनि एसोसिएशन जा प्रमोशन थिया पर उहे रिलीव न थिया, उहे पंहिंजे उहिदनि ताईं वठनि। माना हुन नंढी ॻाल्हि खे आड़ वठी बाबा अख्तर नवाज़ खे बि कोन वेंदासीं। माना नंढी नंढी शइ ते हू चाहिनि था, छो त कराची सिंध जी दिलि आहे, उहो चाहिनि था त असां जे सभु ताबे हुजनि जीअं असां कयूं ईअं थिए। उन में हू काफ़ी कामयाब बि आहिनि। मिसाल तव्हांखे ॾियां मरकज़ी नायब सदर फीमेल उहा हुनजे ग्रुप जी हुई, चूंडिजी आई। हुन वीचारे इख़लाक़ी तौरु चयो त भाई हीअ मरकज़ी काबीना करप्ट आहे ऐं हाजी शफ़ी सेठे वारा उसांजा सॼणा उन जो साथी ॾींदुसि। ॿिए ॾींहं ते हुनखे मरकज़ी सदर लाहे छॾियो, जेको मरकज़ी सदर जो पावर ई न आहे। हुन पंहिंजी चूंड करे छॾी, उहा गैर रानी चूंड हुई। हुन जेको बि कयो आहे अॼु ताईं फबियो आहे। घोटकी डिवीज़न में घोटकी ज़िले जी वर्किंग कमेटी जो इजलास उनखे मञण जे लाइ तयारु कोन्हनि। माना हू का बि शइ मञण जे लाइ तयारु न आहिनि। पर असां नथा चाहियूं त तनज़ीम में धड़ाबंदी थिए, असां नथा चाहियूं त इलेक्शन न थिए, असां नथा चाहियूं त उस्ताद जा मसइला हल थियनि। पर जिन माण्हुनि 3 सालनि में कख छिनी पीलो कोन कयो, अॼु हाणे इलेक्शन जो टाइम आयो आहे, हुननि खे तहरीकूं बि यादि आयूं, सभु शयूं यादि आयूं। भले तव्हां तहरीक लाहियो, असां तहरीक हिमायत कयूं, असां तव्हां खां वधीक तहरीक में सॼे उस्ताद जे लाइ पंहिंजे जानी माली सभु क़ुर्बानियूं ॾियण जे लाइ तयारियूं। पर असां चाहियूं त हींअर इलेक्शन जी दौरु आहे, इलेक्शन करायो, पर इलेक्शन अहिड़े तरीक़े सां करायो जेको आइन में तरीक़ेकार क्लियर जेको वाज़े आहे। त जॾहिं साईं सिकंदर ॿुधायो पियो त राति देरि साण असां बि नाला ॾिना आहिनि, हुननि बि नाला ॾिना आहिनि। ऐं हाणे जेको वर्किंग कमेटी जो इजलास आहे उन में इलेक्शन थी, उन में साईं अलगुलू थो बीहे, साईं सिकंदर जा जेका नाला ॾिननि उहे बि था बीहनि, साईं पीर मुज़वर साहिब जा बि नाला ॾिननि उहे बि था बीहनि। ऐं असां जॾहिं राति जा 12 थी विया, बाबा हाणे कहिड़ो असांखे त निंड जी कयो आहे, तव्हां हीअ ज़ुल्म था करियो, हरू राति जो देरि ताईं तव्हां इजलास ऐं त सही राति जाॻंदा आहियो। पोइ असांखे त सही राति जॻणो न आहे। असां चऊं त ॾींहं जी रोशनी में तव्हां चिटा फ़ैसिला करियो जेके उस्ताद जे लाइ तनज़ीम जे भलाई जा हुजनि, पर तव्हां उहे करण जे लाइ तयारु न आहियो। राति जो देरि ताईं तव्हां जेके फ़ैसिला कया आहिनि देरि ताईं, त मरकज़ी पार्टी जेका हाणे इलेक्शन कमीशन चूंडी थी, मरकज़ी पार्टी खे को बि इख़्तियार न आहे। हीअ मरकज़ी वर्किंग कमेटी जो इख़्तियार आहे। जेके साईं सिकंदर नाला ॾिना आहिनि, साईं पीर मुज़र नाला ॾिना आहिनि, या साईं अलीगुल चांडियो लाइक़ एतिराम आहे, उहो उमेदवार आहे। त मूंखे कई उमेदु आहे त मरकज़ी आईंदे मरकज़ी पार्टी जल्दी मरकज़ी वर्किंग कमेटी भले इजलास कोठाए उन मां चूंड कराए असांखे उहा शइ क़बूल हूंदी। बाक़ी ईअं केरु थापे थो इलेक्शन कमेटी, उहा हिकिड़ी मुबहम हूंदी। ऐं उन इलेक्शन कमेटी जे बि उहिदेदारनि खे चवां थो, ख़ुदा तव्हां चोर दरवाज़े खां न अचो, केरु बि तव्हांजो मुखातिब नथो करे। तव्हां उन अचो जेको आइनी तरीक़ो कार आहे, उन आइनी तरीक़े कार जे हिसाब सां तव्हां चूंडी अचो। तव्हांखे सिंधी उस्ताद मञींदो,
ॿी सूरत में कहिड़ो सिंध व्यवस्था खे कोन मिलंदो। इनशाला मूंखे उमेदु आहे त मर्कज़ी पार्टी अहिड़ो को बि ग़लति फ़ैसिलो कोन कंदी।